तो केमे आने वाड़े में आए पाड़े में अरे आ गाना बंद कर न पुट हिते जी ता पाण में गालाए जो जिन चवा तो बा ड्रिजण तो छा तो करी सजावे डको न पुट ही ड्रिजण वालो एक्सप्रेशन अरे ओवर एक्टिंग न कर पुट ओवर एक्टिंग न कर कंट्रोल यार हाने छा कयूं खालिस खीर मिले कोन तो अगे में हुंदो खीर मिलंदो असली हाने दुकान में वेंदो पानी केमिकल लाई छा मौजूद आ पाड़े में नो वाड़ो खुलियो इते भला वणा नहीं तो बीठियूं नजर अचन थियूं वक्त अॻु में बुढ़ा थी पढ़ाए पढ़ाए ॿारनि खे सॼो ॾींहुं मथो दाणूं सॼो ॾींहुं मग़ज़ मारी आहे पर दिमाग़ खे ताक़त लाइ बादाम ऐं खीर चवंदा आहिनि त इहो बादाम खीर में विझी ऐं उनखां पोइ बादाम खाई मथां खीर पीजे वॾी ताक़त ईंदी दिमाग़ खे हाणे आया त आहियूं मेन जे वाड़े में आहे अलाए केरु अदा केरु आहे मेन वारो ओ बाबा आहे केरु केॾे कमु था कनि पिया अलाए छा खट पई आहे न खट ते वेयूं था भला मालिक ईंदो अदा ओ बा अचो यार केरु आहे वाड़े यारो ओ अदा अदा ओ बा तू मारे डाडी दींदो आ छडड़ी अज कोनी जिया दे देखो देखो गनो कोने अस्सलाम वालेकुम अरे छोरा कहां आयो थे ऐसा हक कर दे स्कूल को आया वजह देर थी गई वई चाय पीनी है भाई चाय पीनी हुकुम क्यों नहीं हुकुम इते सादा क्यों था वाड़े में खेड़ो एड़ा हेडो कोना नहीं भाई मैं बारे बीठो मैं जो पे केंगे सारे हां दो पे तू वही देने में फर्क हुंदो आहे दो था मैं चिश्मोला दे जा रहा नहीं मशकूर हो लगा मशकूर चिश्मो लायो ये खीर पे आ दे अगर चिश्मो पा हरिया नहीं खीर पे आ दे साईं खीर हरिया दो आखिर डी नो ना लुसी मैं कुछ बिले जो अरे मजाक लगे तो उस्ताद के बिनो तो जमी नो ये ऊपर से क्या थी साईं छोरो ही साईं शरीफ लुसी ऐसा साईं कोट मत दे ना बड़ी बदतमीजी लुसी उस्ताद से बदतमीजी हेडे साईं दुआ तारे जो भाई तारे जो तू चुप लगा लागे मां बुधायो गाल है नहीं पत्थर खैर दोस्त आने किलो में अज थियो दोस्ती जी थियो साईं गड प्रणाम दोस्ती जी थियो अरे तू बुधो है तू सजादा तू छा तो करी साईं मां हिन ला गडा वाड़ो केंजो आहे वाड़ो सेठ ट्रेन जो हिननि जो तो कोने हिननि जे पेरनि जो तो कोने मुखे खबर साईं सेठ बीठल हो असां ता बीठल आहियो सेठ जो आहे तई ते बीठल आहियो स्कूल जे टाइम में ता जी वाड़े ते बियो था घर वारनि खे चौथा सब पढ़ण था वञो साईं आस्ते गला घर में अरे लुसी घर ने घर लुसी जे साईं चुप ना साईं गला बदतमीज हां तू थोड़ो कम जो छोकरो आई तू पढ़ण वारो आई होशियार आई मां तो ॾिठो साईं कल सबक बुधायो मां अरे तू चुप उस्ताद चए तो खामोश न मना खामोश रुको भक्के लुसी तू बुध हां साईं खीर थई ऐं कंद चिबो कंदो या साईं थोड़ो पी आ जेको ॿारनि खे प्यारी ना बाबा ने ॿारनि खे प्यारींदव उस्ताद हिते उन ते वेठो आहे ऐं गिलास न साईं तू त उहो ई न जेको मां सबक बि ॾसींदो कुटींदे कुटींदो मैं हिन मतलब नरी नई खीर वो साईं मुंहिंजे तॾहिं जे मूंखे कुटींदे तुंहिंजो तॾो न आहे पुट उस्ताद हूंदो आहे किथे बि हुजे तॾो तुंहिंजो हुजे या तॾो मुंहिंजो हुजे उस्ताद न हुजे न आयो मार बि रोज़ ॾींदो वरी खीर वठंदे पैसा कोन ॾींदे एतिरी पका बाबा ॻाल्हि इहा आहे त पढ़णु पंहिंजी जॻह सही आहे तव्हां निकिरो चंडरा ॿार चंडरा हूंदो त पधर त खाईंदव पी तो ऐसा पूछो तो उन्हें जवाब मैंने पी कहां पूछो उस्ताद कहां पूछंदे उस्ताद कहां पूछंदे उस्ताद का सवाल तो करी तोखे तमीज है लुसी उस्ताद का तमीज है उस्ताद का सवाल पूछंदे सवाल पूछणो उस्ताद जो फर्ज आहे शागिर्द हो न शागिर्द जे उस्ताद चवे उहे करे ऐं जोम बने जो कटे रिली आ जंप न दियो हाणे ॻाल्हि ॿुधो तव्हां टिनी खे मां स्कूल मां कढी छॾींदुसि हिकड़ी शर्त ते तव्हां बची सघो असां करे आया आहियूं शादी तो आस्ते बोलो के किनो पुट पुट के नाम ॿुधा आसमान तुने अच्छा
उन्हें पुट उन्हीं जो पुट वडेरो उस्मान तो वडेरो आहे जंहिंजी मंडी बंडी आहे जिथे का कम कंदा हुआ जे स्कूल में कहाँ पढ़ायो था बाबे चवानो न न पुट है न बच्चा जे कहाँ स्कूल में पढ़ायो था उन स्कूल भाई जोरे रे साईं उस्मान तुने वो आ नौकरा उन्हें वाड़ो आ वडेरो हुजे कुछ बि हुजे उस्ताद मुश्किल आओ तमीज़ कोन अथव तमीज़ साईं तव्हां आया छो बस कमो कंदा तमीज़ लूसी हेॾे वियाणो थी तूं हा वियाणो बि कोन अथव तव्हां वटि हा तूं विञणो थी ने तूं विञणो थी हाणे विञणो हाणे ॻाल्हि ॿुध खीर जो गिलास भरिया भरिया गिलास ताज़ो ॾुई अचे ताज़ो ॾुई ताज़ो आयो आहे थोड़ो ॾुई ताज़ो हेॾिया जल्दी पानी पानी मुझे मास्टर के पानी प्यारणो आहे जीअं दस्त बिहन रोज़ रोज़ कुत्ते जो असांखे करे थो वरी असां घाटो थी ॾियूं अहिड़ो खीर प्यारींदो साईं खीर तव्हां घाटो अथव साईं हा साईं खीर हा मज़ो अची वियो खीर कहिड़ा खीर चश्मो लाइ नथो अचे छोकिरो खीर खाए खीर साईं पाकिस्तान हिते न पियो साईं हिते न घर में मां हिकिड़ो रुकणो हिकिड़ो हिकिड़ो हणंदुसि मां न मां न तूं जी इज़त कई आहे हेॾो खीर मुंहिंजे लाइ आंदो पाकिस्तान करे आलो तू लूसी खीरा साईं चाची साईं खीरा साईं खीरा उस्ताद साहब मजाक साईं बजे थोड़ा बजे